जी नाज़रीन, त जी हिन वक़्तु असां मौजूदु आहियूं ॻोठ जान मोहम्मद में। हिते जेको आहे असांजी अक़लियत बिरादरी जेको आहे पंहिंजो ॾियारी जो ॾींहुं मल्हाए रही, होली डे मल्हाए रही आहे। ऐं हीअ ॾिसो त पाण बि रंग में रंगिया पिया आहिनि। असां सां बि जेको आहे हिननि मोहबत जो इज़हार कयो आहे। झोल शहर में पूरे मुल्क जियां असांजे गैर मुस्लिम भाइरनि झोल शहर में भी पंहिंजो होलीअ जो त्योहार मल्हाए रहिया आहिनि। जंहिंमें ॻोठ जान मोहम्मद जे मौजूद शख्स सरदार ज़ुहैब हुसैन खसकेली, माणक खसकेली, कामिड़ जीएम तुमराणी ऐं मोहम्मद यूसुफ शर सां गॾिजी रंगनि में रंगिजी ख़ुशियूं मल्हायूं वयूं। असांजी सिंधी सम्झो न, असां जेको सिंधी हिसाब सां मल्हाईंदा आहियूं, असां ख़ुशी कंदा आहियूं सम्झो न, छो उनखे हिकिड़ी ख़ुशी मिलियल आहे सम्झो, उन हिसाब सां असां सिंधी ख़ुशी कंदा आहियूं। उन मौक़े ते सिंधु दरिया मां 6 कैनालनि जे ख़िलाफ़ नारेबाज़ी पिणु कई वई। कैमरामैन मोहम्मद यूसुफ शर सां गॾु डिस्ट्रिक्ट ब्यूरो चीफ कामिड़ जीएम तुमराणी, मीडिया HD।